सेवण का ख़बर शामिल कयूं पिया। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण में दरगाह हज़रत कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जे सोने दरवाज़े जी छित मथां रखियल बिजलीअ जी तार ते लोड घणो हुअण करे तार मां बाहि भड़की पई। दरगाह लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जे सोने दरवाज़े पासे रुगो बिजलीअ जा धमाका, जॾहिं त को जानी नुक़सान नाहे थियो। हज़रत कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह ते ज़ियारत लाइ आयल ज़ाइरीन में भाॼ पइजी वई। ज़रियनि खां मालूम थियो त दरगाह हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जी मज़ार जी बिजली चोरी थी रही आहे। बिजलीअ जी चोरी दरगाह हज़रत कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह ते जेको हाज़िर सर्विस इलेक्ट्रीशियन आहे, उहो हथ सां दरगाह जी बिजली सेवण जे रेड़नि वारनि खे, रेस्ट हाउस वारनि ऐं सेवण शहर जे मुख़्तलिफ़ घरनि खे विकिरो करे रहियो आहे। उन इलेक्ट्रीशियन सां औक़ाफ़ खाते सेवण जा अमलदार पिणु शामिल आहिनि। उहो इलेक्ट्रीशियन ॾिनल चोरीअ जी बिजलीअ जी रक़म मां कुझु हिसो औक़ाफ़ खाते सेवण जे मैनेजर ऐं ॿियनि अमलदारनि खे बि पहुचाए थो। बिजलीअ जो लोड घणो हुअण करे बिजलीअ जी तार ते लोड पइजी वियो, जंहिं सबबु ही राति जो वाक़ियो पेश आयो। दरगाह हज़रत लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह ते स्पेशल फीडर खे गेड स्टेशन सेवण इंचार्ज ऐं वाबदा इंतज़ामिया सेवण खे फ़ोन कई वई ऐं बिजली बंदि कराए बाहि ते कंट्रोल कराए वियो, जॾहिं त दरगाह जी बिजली बहाल करण जी कोशिश कई पई वई। वीडियो उठाने में बुरा लगी है, चाहते हो?